बिस्मिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त अलाह तबारक व ताला दोज़ख जा दरवाज़ा बंदि करे छॾींदो आहे ऐं जन्नत जा दरवाज़ा खुले छॾींदो आहे। आसमान जा दरवाज़ा बि खुलियल रहंदा आहिनि ऐं रहमतनि जो बरसाति हूंदो आहे ऐं मग़फ़िरत जो महीनो आहे, छुटकारे जो महीनो आहे। पोइ हिकिड़ो शख़्स मोहम्मद नाले हूंदो हो, उहो निमाज़ कोन पढ़ंदो हो, अलाह खे यादि कोन कंदो हो, पर जॾहिं बि रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो हो त उहो अची पंहिंजे मस्जिद में वेही रहंदो हो ऐं निमाज़ पढ़ंदो हो, अलाह खे यादि कंदो हो ऐं पंहिंजो निमाज़ बि पढ़ंदो हो ऐं जेके घुसाईंदो हो निमाज़ां उहे कदा बि अलाह तबारक व ताला खे हिकिड़े महीने में ॾींदो हो। माण्हू पुछंदा त ॿिन्ही इहो छा थो करे? चवंदो हो यार वाक़ई मां गुनाहगार आहियां, ऐबदार आहियां, पर मूंखे उमेदु आहे इन रमज़ान शरीफ़ जे वसीले जॾहिं बि मां इंतकाल करे वेंदुमि अलाह तबारक व ताला मूंखे बख़्शे छॾींदो। मां इन महीने खे कोन छॾींदुमि, ख़ाली इन महीने में पंहिंजा ॾोह बचकाइण जे ख़ातिर निमाज़ूं बि पढ़ंदुमि, कदा निमाज़ूं बि अदा कंदुमि ऐं मस्जिद खां ॿाहिरि बि कोन निकिरंदो हो। ऐं माण्हू हेलिका थियल हूंदा त यार हाणे निकिरे तिन सां कचारी कयूं, फज़ूल ॻाल्हियूं कयूं, पर पोइ उन रमज़ान महीने में कंहिं सां ॻाल्हाईंदो बि कोन हो। रमज़ान शरीफ़ जो दीवानो हूंदो हो। आख़िरकार ही जान फ़ानी आहे, जॾहिं जो पाण गुज़ारे वियो त कंहिं उनखे ख़्वाब में ॾिठो त अलाह तबारक व ताला तोसां कहिड़ो मामिलो कयो आहे? उन जवाबु ॾिनो अलाह तबारक व ताला मूंखे इन रमज़ान शरीफ़ जे वसीले माफ़ु कयो आहे, बख़्शे छॾियो अथसि, हाणे मां जन्नत में घुमां थो। अलाह तबारक व ताला हर कंहिंखे तौफ़ीक़ अता करे त रमज़ान शरीफ़ में इबादत कयूं ऐं अलाह तबारक व ताला खे राज़ी कयूं। इन रमज़ान शरीफ़ जे वसीले अलाह तबारक व ताला सभिनी मुस्लमाननि खे उन जे सदिक़े पाण खे बि असांखे बि बख़्शे छॾींदो। वल्लाहु आलम बिस्सवाब।